अरे रे अंधो आछा दिसी न तो ले पी जो पुट त 2 मिनट ते बी मां तोखां पुछां थो। अरे घुराए पांजे पी के Dear customer, please recharge your account or settle your bill to proceed with this call. Thank you. चंगो यार मैं हलां थो। पुट उठिया गिलास पानी दा पिला ना बा मैं नवे समय पबजी गेम खेदा पिया। अब्बा तेको पता भी है चंद्रा है निकम्मा कोई कम नहीं करेंदा। तुसा इवें करो उठो आप भी पीते हो मेरे किते भी भरी आओ। बाबा बाबा मेरी शादी नहीं थी पई दुआ करो मेरी शादी थी वे। बच्चा तेरे वडे वडे रिश्ते आसन पर बाबे को बकरा देवना पसी। बाबा कुकुड़ गिनो भावे छोटे रिश्ते आवन। जे इश्क में हमरा पान के पिस्टल हणी मारियो छोरे जे इश्क में हाने गोल माल जा शौकीन वधी। संगत ही मारो यार एडो कंजूस आ। एक डी फकीर आयो उन चई अल्लाह जे नाले ते का शय ते दे हिनी वरी साइकिल कढी उनके भी आए बा झूठा दई छजस। मां ता बरो चंगे हिकड़ी गाल में मनी दो ता जो माइंड ते कंट्रोल आ। असा सिंधन के इए जो नचान जे ढिबके ते भोली नच ये शिरक है ये बिदतू ये सुखा। डॉक्टर साहब मां मानी घणी खादिया मुके पेट में सूर आ। अच्छा मां ये दवा लिखी तो ने वनी खाए। डॉक्टर साहब जे कदे अन्या खाण जी गुंजाइश हुजे आ त मां मानी न खावा हा। जे रहणो थी न शहर में त पोइ हथ न विझ कहर में ऐं करे असांजी बगावत न दे मौत के दावत चवे मौला इकरार शर हरी मीर हले नबर तुम मुठना है वीडियो ते दादा आखिरी सीना ही वो मानू आ जडे पैदा थे पियो डॉक्टर जवाब दिनो दाइन जवाब दिनो बाद में जी मां के सुल्तान राय जी फिल्म दिखारन सुल्तान राय डेला कयो बाहर निकल वो बेगरता निकतो आयो। पोपट खान ही वठ मुंजी शादी जो कारड। अरे पुपट खान न पंज यार के समझाए इतनी छोकरी से शादी करे तो। चुप कर चिबरी जडे मां तो सा शादी क्या पियो मुके कहीं समझायो। अरे मुझी जान चढ़ायो मुके बचायो मुके कुटी वने तो छडर छाटे वडे पियो उनी मुके चयो तो केड़ो कम कनो आ मां उनके चयो तो जी दुआ सा टाइम पास थिए तो पने में गलत गाल करी चाहिदी दुआ उनजी धी जो नालो हुयो। असां यार वडा गरीब आयो केतरा गरीब आयो एतरा गरीब आयो अटो भी जे गुआ पानी सा गुआंदा आयो ऐं रात जो खटर ते सुमंदा आहियूं न उहो भी पेरे उगाड़े सुमंदा आहियूं। सलमान भाई जेके घर थी रोसी रा करियो जेके घर थी ने सब रातन ठाया रही। अगर छोकरियन जो वस हले आ न त मेडिकल स्टोर वाले के भी चवन आ त भाऊ या गोरी बे कलर में देखार। गाड़ो वगो केडो ठहे थो यार खे। वाह 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 जो तवा जो आवाज आ। मेहरबानी भाऊ पिने तो वडो कमाईंदे। डॉक्टर साहब मुझे छोकरे ज़ार पीतो आ। उल्टी कई तस उल्टी न कई दे परे थी ए नासुन में आंगुर छोटो आने दे हाने नासन मु कडी वात में हणदो मां उल्टी कंदो छोकरो बची वेंदो। अरे पोपट खैर ताए डंग के पट्टी बधी थी। अरे यार कल मां के कुत्तो चक पाए हो सुइयूं वगैरह आयायूं थी। हाँ सुई होना है वाने ठीक है ओके यहाँ पर छा वो कुत्तो मरी हो। पोपट खान छा तो दिसे वो यार जो सामू उमरा वेठी थी यो मुझे दुश्मन थी केड़ो वो जेके मुचून ये चारे ही तो मुचन सान वो यार जेके अच्छा कपड़ा पाथलन। अरे लाला ये चारे ही अच्छा लटा पायूं वेठान। एक मिनट परे थी वो जेकी बची आई यो मुझे दुश्मन थी। अरे यार मोटरसाइकिल विचे सी हाँ बिरा विचे सा चोखे दी देसी तू चोखे देसी मैं देसाई 100,000 शिकिल दिठी है अपनी 100,000 दी न देसाई मैं गिनसाई पूरा 1 लाख। हाँ लाख जो मोटरसाइकिल सोनी मोर है मैं देसाई 100,000 100,000 दी नहीं देवनी मैं को हल। सलाम संगत दियो अलवाल खुश आयो। खेरा यार पर तू रोज या शर्ट तो पाचे बोर करे छलो दई यार ता रोज वांगण जेडी मुंडी दा खणी जो मां ता के कदे चयो आ।
जरा हे बंगला गाॾियूं दौलत पैसो इंसान भला गबर में खणी वेंदो। सचो आहे यार, सिकंदर बादशाह वेचारो हथ खाली करियो। सच तो चई। पैसो हुजे त माण्हू दुखी सुखी में ॿिए जे कमु अचे। बिल्कुल बिल्कुल। 5000 उधारा त ॾे। चुप कर बदतमीज। हे असांजे घर फोन तो करी सभिनी खे तो खणी बेगरत सम्झो आहे। तुंहिंजो कहिड़ो कमु हलीमा सां ॻाल्हाइण जो, तुंहिंजो कहिड़ो कमु शबाना सां ॻाल्हाइण जो, तुंहिंजो कहिड़ो कमु फरदाना सां ॻाल्हाइण जो। हलो संगत काथे आ? संगत मां त घर आं। सची ॿुधा यार, घर आ? हा घर वेठो आं पंहिंजे। कसम खान। अलाह जो कसम आहे संगत घर आं। ख़ैर त आहे? हे सरकार बार कुत्ता मारे पई तुंहिंजी दिल जा करणी।